नाज़िम मटियारी लग मिस्ट्री जखरे जा रवासी बचो मासे बरसात सबब पानी हेठ अची विया आहिनि। केतिरा ई खां घर किरी पट पइजी पिया ऐं केतिरनि घरनि में चेल खां वॾो पाणी बीठी वियो आहे। मुतासिरनि जी कंहिं बिसार न लधी आहे। अपडेट करे रहियो आहे मटियारी मां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सीताराम बागड़ी। ॿुधाईंदो हलां त आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां मिस्री जखरे जा ॻोठ में जेके से शदीद बरसात पवण जे करे जेके माण्हू आहिनि से शदीद मुतासिर थी पिया आहिनि। हिननि जा जेके घर आहिनि उहे किरी पिया आहिनि। हिननि जे घरनि में जेको चेल खां वॾो पाणी अचो त वधीक उन हवाले सां हिननि खां मालूम कयूं त उहे धरती टीवी सां पंहिंजा वीचार कीअं था वञनि। असीं ग़रीब मिस्किन असीं पोठे ते वेठा आहियूं। असांखे वॾेरनि मदद कोन कई आहे। असीं ग़रीब आहियूं। हाणे वेठा जेको असांखे ॾियणो अथव असां ग़रीबनि खे अची पोठे ते ॾियूं बसि। नंढा मासूम बच्चा आहिनि हुनजी असां माना रोज़गार माण्हू रोज़ कमाइण वारा हाणे असां किथे कमायूं। असां कंहिं रोड ते माण्हू चवंदा रोड ते निकिरो असां रोड ते बि नथा निकिरी सघूं। छाजे करे असां डीसी साहब खे असां इहो वेनिती था करियूं असां रोड ते हगामूं वगामूं कोन कंदासीं। सिर्फ़ु असां इहो वेनिती था करियूं असांखे असांजो माइनूं अची कनि असांखे ॾिसनि असांजा घर असांजे हक़ हुजे त असांखे हक़ मिली वञे। साईं असां मिस्री ॻोठ जखरे जा वेठा आहियूं बागड़ी आहियूं। असांजा 20-25 घर असांजा सफ़ा बिल्कुलु ॿुॾी विया आहिनि। असांजे खाइण पीअण जो को बि कोन अञा ताईं बंदोबस्तु थियो कोन आहे। न को मच्छरदानी न टेंट असांजा हंध बिस्तरा जेके पिया आहिनि सभु ॿुॾी विया आहिनि। महिरबानी करे सरकार असां सां हमदर्दी करियो त असांजा हालत सफ़ा ख़राबु लॻी आहे। मच्छरनि ऐं बीमारियुनि अञा ताईं असांखे कुझु नूण जी थैली बि असांखे कोन मिली आहे। जेके अचनि बि इमदादूं पंहिंजे पके वारनि खे ॾिया असां ग़रीबनि लाइ का बि अज़ालत न थी आहे। ऐं महिरबानी करे जेके तव्हांखे मदद करणी आहे त असां ग़रीबनि खे अची ॾिसो तव्हां पाण। ऐं हिते जेकॾहिं सरज़मीन ॾिसंदा अचे त बिल्कुलु आई तौबाऊं कंदो। अपील कई आहे त बराए महिरबानी असांजी वार कई वञे असांजी मदद कई वञे। कैमरा टीम सां गॾु सीताराम बागड़ी धरती टीवी न्यूज़ मटियारी।